अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडल ख़बर शामिल कयूं था। काज़ी अहमद मां मोह बजूणू जी काज़ी अहमद लॻ ॻोठ अली नवाज़ चांडियो में कार जो इल्ज़ाम हणी बेदर्दीअ सां क़त्ल कयल। 2 मासूम भेनरूं 13 साला साइमा चांडियो ऐं 8 साला माहिरा चांडियो जा कातल 22 ॾींहं गुज़रण जे बावजूदु गिरफ़्तार न थी सघिया, जॾहिं त पुलिस मुकमल तौरु नाकाम। जॾहिं त रिपोर्ट ॼाणल जवाबदार मिठो चांडियो ऐं उमर चांडियो ॾाहिरी बिरादरी जे माण्हुनि ते कार जो इल्ज़ाम लॻाए उन्हनि खे मारण लाइ कोशिशूं करण लॻा, जंहिं सबबु ॾाहिरी बिरादरी ऐं चांडिया बिरादरी जा माण्हू मोर्चाबंद थी विया। पूरे इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल, कंहिं वक़्तु वॾी खून रेज़ी थियण जा इम्कान। इलाइक़े वासी घरनि ताईं महदूद, मासूम ॿारनि स्कूल ऐं मदरसे में वञणु छॾे ॾिनो। जॾहिं त क़त्ल थी वियल मासूम नियाणियुनि जो वालिद मोहम्मद लाइक चांडियो ख़ौफ़ विचां पंहिंजो घर छॾे वञी दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। जवाबदार धुर पारां खेसि मुसलसिल मौतमार धमकियूं मिलंदियूं रहनि थियूं। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरीं PS 40 जो MPA सरदार ख़ान ॾहिरी मोहम्मद लाइक चांडियो जे तॾे ते अची करे वाइदो करे वियो त आउं SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर अहमद तुनियो सां ॻाल्हाए तव्हांखे इंसाफ़ ॾियारींदासूं, पर अफ़सोस हिन महिल ताईं पुलिस कुझु बि करे न सघी आहे। जॾहिं त पब जो थाणी जो SHO बि मुकमल तौरु नाकाम। जॾहिं त HRJDO न्यूज़ जो रिपोर्टर मोह बजूणू उते असां सां गॾु मौजूदु आहे। वधीक ॾिसूं था मोह बजूणू जी हीअ रिपोर्ट। शयूं उन्हनि मूं ख़तरा आहिनि, उहे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त जेको आहे केस तो हथु खण ऐं न त जेको आहे असीं तोखे मारींदासीं ऐं कूड़ा केस कंदासीं। गुलाम शबीर चांडियो उहो जेको आहे धमकियूं ॾेई रहियो आहे। कल्ह तव्हां ज़रदारी हाउस एहतजाज कयो, SP ऑफिस जी आॾो बि कयो, मीडिया में पायो, उन जेको नतीजो निकितो आहे या न? न साईं, अञा को बि नतीजो कोन निकितो आहे। सर, नतीजो अञा ताईं त को बि न निकितो आहे। कल्ह तक़रीबन असां एहतजाज जो दाइरो उते तमामु वधायो। SSP शहीद बेनज़ीराबाद असांखे उते घुरायो, असां हुनजे ऑफिस जे आॾो धरणो एहतजाज करण खां पोइ एहतजाज करण खां पोइ हुन असांखे घुरायो। असां उते अंदरि वियासीं, केरु विया? मोहम्मद लाइक ऐं मां। अच्छा, त उन्हनि ॻाल्हियुनि ज़रिए असांखे चयो त असां कोशिशुनि में लॻा पिया आहियूं, इनशाला तमामु जल्द तव्हां कातिल गिरफ़्तार करंदासीं, पर पुलिस अञा ताईं त को बि एक्शन न वरितो आहे। जी सर, छिकत हाणे तमामु इंतिहाई जेके ख़तरनाक जेके आहिनि आसार नज़र अचनि पिया, जेके ॾाहिरी उते मोर्चा बंदि लॻा पिया आहिनि, ॾाहिरी बिरादरी चांडिया बिरादरी। ऐं उते जेको हीअ ॾोहारी क़िस्म जा माण्हू उहे उते फिरी रहिया आहिनि ऐं जवाबदार जेको आहे असांजो गुलाम शबीर चांडियो उन्हनि खे पनाह ॾियो वेठो आहे। ऐं उहे माण्हू जेके आहिनि उते ख़तरनाक साबित थी सघनि, जेकॾहिं ॾाहिरी बिरादरी जेको हमलो कनि था त उते वॾो नुक़सानु थींदो। कल्ह तव्हांखे SSP यकीन ॾियानी केतिरे अरसे जी ॾियारी त जवाबदार गिरफ़्तार थींदा, ऐं वरी हिन TV चैनल थ्रू तव्हां SSP खे छा यादि ॾियानी ॾियारींदा? असां इहो हुनखे मैसेज ॾियणु चाहियूं था त बराए महिरबानी करे हिन मामले जो संजीदगी सां नोटिस वठनि, त जीअं को सानियो वॾो सानियो न पेश अचे। जेको ॾाहिरी बिरादरी ऐं चांडिया बिरादरी जेको इल्ज़ाम लॻायो आहे शबीर ख़ान, सो इन जे करे जेके जवाबदार ॾोहारी आहिनि उहे उन ते हमिलो करे सघनि था। अलीसन ॾाहिरी, ही मासूम जेके नियाणियूं क़त्ल थियूं आहिनि, चांडियनि मारियूं आहिनि, इहो त जेके जवाबदार आहिनि उहे तव्हां ते तव्हां ॾाहिरियुनि जे तव्हांजे भाउ जे नाले इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, जॾहिं त हुनजो मोहम्मद लाइक जेको आहे उन वालिदो चयो त मुंहिंजी न छोकिरियूं नियाणियूं कारियूं न मुंहिंजा जवाबदार ॾाहिरी आहिनि। इन सिलसिले में तव्हांजो छा चवणु आहे? साईं, बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। मुंहिंजो भाउ बेगुनाह आहे ऐं तव्हांजे भाउ जो नालो छा आहे? अब्बल नालो आहे, मोहम्मद इसाक नालो त अब्बल कंदा आहियूं। अच्छा, केतिरी उमिरि हूंदी? उमिरि तक़रीबन 12 साल अथसि। अच्छा, हा, 12 साल उमिरि अथसि। अॻु में इहो इल्ज़ाम जेको हयूं मुंहिंजे भाउ सां विड़िया, गुलबार या जिनसार, इहे जेके आहिनि जवाबदार, इहे केतिरो अर्सो पहिरीं विड़िया? इहो इल्ज़ाम ते विड़िया? हा, इन इल्ज़ाम ते विड़िया तक़रीबन 5-6 महीना थी वेंदा। जी हा, पोइ असां हिनखे चयो आहे जेको बि तव्हां फ़ैसिलो चओ असां तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियूं। सूंहं साक चओ, बिरादरी फ़ैसिलो चओ, 5 माण्हू वेही कनि, जीअं चवंदा असीं ॾियण लाइ तयारु आहियूं। असांजो भाउ जेको आहे बेगुनाह आहे। जी हा, पर पोइ हुननि चयो न फ़ैसिलो न यकु हुयो। उन ॾींहुं फ़ैसिलो जुमे ते साईं फसी अहमद शाह जी मार्फत सां किथे अॼु खां 21 ॾींहं पहिरीं। हा, 21 ॾींहं रखायोसीं। हा, उन खां पोइ ही जुमे ते फ़ैसिलो हिन ख़मीसे ॾींहुं पंहिंजूं छोकिरियूं जेका मारे विधियूं। अच्छा, फ़ैसिलो त तव्हां ॾियणो कयो, हींअर जवाबदार रिपोर्ट आहिनि, छा सूरत हाल तव्हांजे ॻोठाणनि सां या तव्हां? साईं, बिल्कुलु ख़तरो आहे। असां त मां त पंहिंजो घर बर छॾे माना जेके बि ॻोठाणा आहियूं असीं माल बाल पंहिंजा कढी आहियूं, ॿार बच्चा सभु कढी आहियूं। असां परेशान आहियूं, न माल लाइ जेको आहे किथे जिते रहिया आहियूं उते को का शइ कान्हे का चढ़ण लाइ, या असीं बेघर लॻा पिया आहियूं। उन खां बाद असां SP साहिब खे अपील आहे, या त असांखे प्रोटोकॉल ॾिनो वञे त असीं हिते अची वेहूं पंहिंजे घर, पुलिस ॾिनी वञे या पुलिस चौकी ॾिनी वञे, या सरदार ख़ान खे बि इहा अपील आहे त असांखे पुलिस चौकी ॾिनी वञे त जीअं असीं पंहिंजे घर अची ऐं पंहिंजे घर में वेयूं ऐं बनियूं संभालियूं, या जवाबदार गिरफ़्तार कया। जवाबदार कारण जे इल्ज़ाम में त नियाणियूं क़त्ल कयूं, छा जवाबदार हुअं बि इहे ख़तरनाक आहिनि? बिल्कुलु, इन्हनि ॿिन्ही उमर ऐं जेको मिठू आहे, इन्हनि पोइ मां ऐं मुंहिंजो वाल साहिबु अॻु में आयो हितां वियासीं पिए, असांजे मथां फेर सिधा कयाऊं। जेको इहा इंक्वायरी थी, SSP UT साहिबु हिते आयो, इंक्वायरी करे विया, पर पोइ बि माना उनजे ख़िलाफ़ु कुझु न थियो। इन असां ते फेर बि कया।
साईं ॾाहरनि जे इंतिज़ाम कार जे इंतिज़ाम में मारी विया साईं वॾी छोकिरी ॿी नंढी बेगुनाह मारी आहे सो अॼु ताईं साईं को बि पुलिस एक्शन कोन को आहे जवाबदार गिरफ़्तार अञा साईं कोन थिया आहिनि मिठल उमिरि हालत ख़राबु आहे साईं माहौल ख़राबु आहे ॾा सुभाणे साईं नुक़सान जेको बि करे था वञनि लोग पर असां साईं बेगुनाह हिते अर्जी ईंदासीं ॾाहरनि वेठा आहियूं विच में साईं असांजो चवणो आहे त अमन करणु खपे साईं परेशानी असांजी इहा ई आहे त सुभाणे को मिठल ऐं उमिरि मारे ॾारनि खे ॾार सुबुह असां सां विढ़नि असांजो ॿार बचा हिते वेठा आहिनि असां ॼणाऊं वठे सम्झे ख़तरे में हूं सुभाणे ॾार खे धकु हणी वञे त वरी बि असां लोड़ियूं न असांखे पुलिस ॿधे या असां माण्हू घेरो कनि न हिते सो इन लाइ चऊं त असां पुलिस जे मदद करे न माण्हू बचींदो हिकु वारी पाण पायो हो माण्हू बि आया वण बि पटिया ऐं पाण पुलिस वठी आयो काज़ी अमन जी उन असांजा घर बिठाता वरी घर में अंदरि पुलिस काहे पई पोइ उन में क़ुर खणी अॻियों बचनि चयो त बाबा असांजे हिते कुझु बि कोन्हे जवाबदारी त सभु तो ॿधी विए हिते कुझु बि कोन्हे छा उन ज़मीनी तकरार में केरु केरु ॿधो हा उन में असांजो साईं भाउ ॿधो हो ऐं भाइटिया ॿधायो मोहम्मद फ़कीर भाई अली गोहर घणा ॾींहं ॿधा हा साईं उन में रेस ख़ान मोहम्मद असांखे छॾाराए ॾिना ऐं उहो फिराद हुनजो कूड़ो थी वियो वरी बाहियूं पोइ फिराद कूड़ो थियो या फ़ैसिलो थियो न फ़ैसिलो नथो ॾे वरी उन खां पोइ बाहियूं ॾिनई घरनि खे वरी असां त फिराद कई हिते जेके माण्हू वेठा आहिनि चंद उन्हनि जा नाला मुंहिंजा नाला भाइटनि जा भाइरनि जा सभिनि जा नाला ॾेई वरी उहो फिराद कई वरी उहो कूड़ो थियो वरी हाई कोर्ट में असां छिकियो हुनखे हाई कोर्ट में लिखी ॾेई आयो त मां हिन सां को बि तकरार न कंदुसि अञा तोड़ी हू तकरार नथो अच्छा उन हाई कोर्ट जे फ़ैसिले खे घणो अरसो थियो ऐं उहो लिखत वटि पियल आहे हा असांखे लिखत पियल आहे हा उहा पई आहे वरी नए से असांजूं अॾूं ड्राथियूं अथसि जेके मासूम नियाणियूं क़त्ल थियूं आहिनि जेके चननि मारियूं आहिनि ॾाहरनि ते इल्ज़ाम हणी तव्हांजे ॻोठाणनि ते इल्ज़ाम हणी त इहे छा हक़ीक़त आहे जी हक़ीक़त इहा आहे असां सॼी उमिरि हिते गॾु रहिया आहियूं असांजा जेके अली नवाज़ जो ॻोठु आहे या हुन जा जेके पुट आहिनि असांजूं हिते पीढ़ियूं गुज़री वियूं आहिनि असां हाणे नंढा थी वॾा थिया आहियूं खाइणु पीअणु मरणु इन महिल ताईं अहिड़ी का ॻाल्हि कोन थी आहे हींअर जेको बि कुझु थियो आहे सो मिली जुली शबीर वारनि पाण में गॾिजी कयो आहे हुनखे बेगुनाह क़तलु करे ॾाइरनि जे मथां मरण लाइ त हीअ ॾाइर बेदर्द थियनि ज़मीनूं खपाइनि असां वठूं या घर लॾे वञनि अहिड़े हिसाब सां अहिड़ी का अॻु में ॾाइरनि सां छिकत हाणे शबीर जी ज़मीन त हले पई थोरी घणी जी हा बिल्कुलु उहो हाजी अब्दुल्ला ॾाइरी होॾां पोइते आहे उन सां तव्हांजो जेको ॻोठु आहे ऐं साम्हूं जेको हू ॻोठु आहे केतिरो मुफ़ासिलो आहे हिननि में मुफ़ासिलो बसि तक़रीबन एकड़ ॾेढ जो पवंदो कलास आहियूं बिल्कुलु जी हा जेको कारनि जो इल्ज़ाम आहे हुननि त नियाणियूं मारे छॾियूं ॾाहरनि ते आहे उहो तव्हांजो छोकिरो केतिरो हो ऐं छा इहा वाक़ई ॻाल्हि सही आहे छोकिरो असांजो नंढो आहे तक़रीबन 12 साल जो आहे भई अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का जेको हुननि कयो आहे जिन कयो आहे बाक़ी जेको मोहम्मद लाइक़ आहे उहो चए थो मुंहिंजूं नियाणियूं बेगुनाह आहिनि ऐं उन्हनि जो ॾाइरनि सां को तकरार कोन्हे को उन ॾाइरनि जे वजह चयो आहे त मुंहिंजा हू ॾोह जा ॾुआरी न आहिनि जेको कुझु कयो आहे हुननि शबीर वारनि मिठू जिनसार गुलबार जिन अॻु में असां सां बि छोकिरे सां विड़िया हुआ अॻु में छोकिरे सां गुलबार कार जो जेको नियाणियूं क़त्ल कयो हुयूं त तव्हांजे छोकिरे खे छा तशद कयो हेॾा छोकिरो असांजो हुते गाह ते वियो परियां मोटियो हुन सां विड़िया पोइ असांजो केस हले पियो वञा उहो केस बि असां कयो जी जी एफ आई आर कयो असांजे छोकिरा बेगुनाह विड़िया असां हुननि खे चयो तव्हां फ़ैसिलो वठो असांखां जिथे चओ तव्हांजो को इल्ज़ाम आहे हा बिल्कुलु असां चऊं तव्हांजो इल्ज़ाम को हुजे त असां फ़ैसिलो ॾियण लाइ तव्हांखे तयारु आहियूं मां पीपल्स हारी कमेटी ज़िले जो सीनियर नायब सदर आहियां जीअं त हिन खे मोहम्मद लाइक़ नियाणियूं बेदर्दी सां क़तल थियूं आहियूं उनखे अॼु 21 ॾींहं गुज़रिया आहिनि अञा ताईं कुझु बि को बि इंसाफ़ न मिलियो आहे को बि जवाबदार जेको पहिरें ॾींहुं हिकिड़ो जवाबदार जिनसार नाले सां उहो गिरफ़्तार थियो ॿियो को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे साईं गुलाम शबीर चांडियो मिठू चांडियो उमर चांडियो दिली जान चांडियो गुलबार चांडियो इहे सभु जवाबदार आहिनि हिकिड़ो जवाबदार जिनसार गिरफ़्तार आहे बाक़ी जवाबदार ॿार आहिनि उहे असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि मोहम्मद लाइक़ खे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि असां जेको आहे सो काल्ह बि SSP साहिब सां मिलियासीं नवाब शाह एहतिजाज थियो उन खां पोइ असां हुन सां मिलियासीं छोकिरो भाउ मुंहिंजो मिलियो हुन सां हुनखे चई मां ठीकु आहे सुभाणे ताईं सभु कुझु कयां थो अञा ताईं जेको बासर वॾेरो आहे गुलाम शबीर चांडियो उहो हिन में खून में FIR में नामज़द आहे उनजी FIR में नालो बि आहे ऐं उनजे ॻोठ ते अॼु ताईं पुलिस न वई आहे 21 ॾींहंनि में पुलिस उन ताईं न वई आहे ऐं जेको बि कमु कयो आहे गुलाम शबीर चांडी कयो आहे ॿियो कंहिं बि न कयो आहे जेको बि माण्हू माराइण में हथु सॼो उनजो आहे हुनजो ॾाइरनि सां ज़मीन ते तकरार हलंदड़ आहे 4-5 साल थी विया साईं हुनखे सियासी लेवल ते हुनखे पनाह ॾियो वेठा आहिनि सो किथां गिरफ़्तार थींदा सियासी लेवल ते SHO वंगार वहे पियो सिधो सो मां हिन में लिक जी ॻाल्हि नथो कयां SHO गुलज़ार मरी आहे उहो सिधो सो वंगार वहे पियो मां 10 चकर चयो आहे साईं तव्हां गुलाम शबीर ॾोहारी आहे रूपोश लॻो पियो आहे हुनखे तव्हां गिरफ़्तार छो नथा कयो
मूंखे चए थो बसि वञा पियो, वञे कोन थो, पोइ अलाए छा मसइलो आहे ख़बर न आहे। हे नंढड़ा मासूम मुआ पिया आहिनि, 2 खून लॻा पिया आहिनि, खूननि जा कातिल सरियाम घुमंदा रहनि था, कुझु बि नथो थिए। छो साईं को बि ॿियो MP MLA न आयो आहे, सिर्फ़ु सरदार खान मंडारी MP आहे असांजे टक जो, उहो आयो आहे असां वटि, ॿियो को बि न आयो आहे, केर बि न। अच्छा, सिर्फ़ु वोट वठणु अचनि था, बाक़ी इहा शइ उन्हनि खे नज़र नथी अचे त ही ग़रीब मज़लूम सां मदद कयूं, इहा मदद कोन था कनि, अञा बि उन्हनि खे ॾोहारनि खे पनाह ॾियनि था। साईं असांजो चऊं था ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे, असां इन्हनि खे सभिनि खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे ऐं जेको आहे सो ॾोहारनि खे ॾंडो ॾियाराए गिरफ़्तार करायो वञे। ऐं असां SSP शहीद बेनज़ीर आबाद खे वरी बि मां अपील कयां थो त महिरबानी करे ऐं इन ॾोहारनि खे गिरफ़्तार करे। हे जेके मासूम नियाणियूं जेके बेदर्दी सां क़त्ल कयूं वयूं आहिनि, उन्हनि जो कल्ह 20 ॾींहं हो हिननि कल्ह जेको आहे सो ज़रदारी हाउस SSP हाउस ॾाढो एहतजाज कयो। अफ़सोस आहे त जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ॾाहिरी चांडिया खूनी तकरार जी तरफ़ तेज़ी सां वधी रहियो आहे। ऐं अॼु दोस्तनि जी टीम सां मां उते जॻह जाइ वारदात ते वियुसि त उते अॼु बि जेके आहिनि धुरियूं मोर्चा ॿधनि, खून ख़राबी जो ख़तरो आहे। अफ़सोस आहे इहो बि चवणो थो पए त कल्ह SSP साहिब हिननि खे घुराए ॻाल्हियूं कयूं त जवाबदार जल्दी गिरफ़्तार कया वेंदा, पर जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। ऐं मक़तूल जेको आहे मोहम्मद लाइक जेका हुनजी फैमिली मदद करे थी लुकमान वारी, उहे परेशान आहिनि, हिननि खे बि जानी ख़तरो आहे। ऐं हिननि सभिनी इहो चयो आहे त जेकर जानी को नुक़सानु अॻिते हली थिए थो त हुनजो जेको ज़िम्मेवारु आहे, जवाबदारनि खे जेको बचाए थो ग़ुलाम शबीर, ऐं उनखां अलावा पुलिस बि हद जी ज़िम्मेवारु हूंदी। इन सिलसिले में हिननि मुतालबो कयो आहे वरी बि आला अदलिया खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां, सिंध जे हुकुमराननि खां त फिलफोर जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। साथी रिपोर्टर यासीन परियाड़ सां गॾु कैमरामैन गुलबार कोरी, ॻोठ अमीर बश्क चांडियो, काज़ी अहमद नवाबशाह। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।